बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ख़बरदार न्यूज़ अलर्ट में आवां सागर मुजाहिद तुनियो सिंध जे सकाफ़ती ॾियारे ते ख़बरदार न्यूज़ अलर्ट टीवीअ जे पूरी टीम तरफ़ां सभिनी सिंधी निवासियुनि खे लख लख मुबारकूं। पूरी सिंध सकाफ़ती रंगनि सां रंगजी वई। हर तरफ़ सुहिणी सिंध जी सकाफ़त जा रंग विखरियल। कराची, हैदराबाद, सखर, शिकारपुर, लाड़काणो, बाकराणी, नओं देरो, बाडर, लालू रांग, मंगुल देरो, सुजावल जुणी जो सीहड़, मोहन दड़ो, आरिजा, कंबर, शहदाद कोट, मीरो खान, रतो देरो, कुबो सईद खान, वगण, पखो, नसीराबाद समेत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में सिंधी सकाफ़त जूं सदाऊं बुलंद। सिंधी वेस पाए क़ौमी गीतनि ते झुमरियूं। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारूअड़न जी मिठड़ी बोली। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारूअड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। बाकराणी में असां सां लाइन ते मौजूद है अहमद नवाज़ बरोही। जी अहमद नवाज़ बरोही, सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सागर मुजाहिद दुनिया सिंध जी बाकराणी समेत तालके जे नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो वियो। बाकराणी, गेरलो, आरिजा, पटाण, मडबाऊ, मेराप, संदीलो, मेरापुर, कलंदराबाद, हैदर बिरोही, खमीसो खारानी, कोट्स, मूसा खारानी, मोहम्मद याद बिरोही, गंजा तुलिया, गुलमावत तुलियो, बाकराणी स्टेशन, पुराणो आबाद, बको देरो, ओठा चौक समेत ॿियनि शहरनि में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि तोड़े शहरनि पारां अलॻि अलॻि सकाफ़ती रैलियूं कढियूं वयूं। उन सिलसिले में आल पाकिस्तान तुलिया इतिहाद, जसकम ऐं पेटे अलफ़ पारां प्रेस क्लब बाकराणी अॻियां रैलियूं कढियूं वयूं, जेकी बाद में लाड़काणो ख़ैरपुर पुल ते पहुतियूं, जिते नौजवाननि पारां सिंधु दरिया खे सलामी भरे ऐं सिंध जे ख़ुशहालीअ लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। जॾहिं त नौजवान टोलनि जे सूरत में सिंध जे क़ौमी गीतनि जीअं सिंध जीअं सिंध वारा जीअं ते रक़्स पिणु कंदा रहिया। उन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त अॼु सिंध जो क़ौमी ऐं सकाफ़ती ॾींहुं आहे। असां समूरा सिंधी पंहिंजूं रंजिशूं ख़तमु करे हिकु थी वञूं ऐं सिंध दर्ज़ीअ जे ख़ुशहाली लाइ गॾिजी किरदारु अदा कयूं। जी लालू रांग मां असां सां लाइन ते मौजूद आहे फयाज़ चांडियो। जी फयाज़ चांडियो, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी ॿुधाए, सॼी सिंध जीअं लालू रैंक में बि अॼु सकाफ़त जो ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो वियो। सुबुह सां ई सूफ़ी संगत तरफ़ां शहर जे जेको मरकज़ी चौंक आहे शहीद बशीर अहमद तुंजो चौंक ते, उते जेको उतां खां हिकु रैली कढी वई, जेका रैली जीअं ई बाज़ार में शाही बाज़ार में दाख़िल थी त उते वापारी इतिहाद, शहरी इतिहाद, SUP, बीड़ी वर्कर्स यूनियन, जसकम, उन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां निकितल रैलियूं उन सूफ़ी संगत वारी मरकज़ी रैली में शामिल थी वियूं। जेका रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौंकनि खां थींदी, बस स्टॉप खां थींदी, प्रेस क्लब पहुती। प्रेस क्लब खां बाद में उन रैली में शरीक हज़ारे माण्हू जेके आहिनि टोपी अजरक ऐं उन सां गॾोगॾु गेड़ू वेस पहरे दोलन शरनाइनि ते ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स कंदा शहर जी सिंध जी मशहूरु सूफ़ी दरगाह तारक फ़क़ीर ते पहुता, जिथे क़ौमी रागी जेको आहे आकाश सरमंद, गौस बख्श मुग़ैरी, असगर शाबराणी, परवेज़ थहीम, उन्हनि क़ौमी गीतनि ऐं सूफ़ी रागनि ते हज़ारे माण्हुनि खे झुमाए छॾियो। जंहिंखां पोइ सभिनी शहरनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि दरगाह तारक ते सिंध जी ख़ुशहाली, सिंध जे अमुन ऐं सिंध जी रवादारी जे लाइ दुआऊं घुरियूं। जी ॿुधाए, सॼी सिंध जीअं लालू रैंक में बि जी अब्दुल जब्बार मेमन, सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां कहिड़ा अपडेट आहिनि? सागर मुजाहिद दुनिया जीअं त 3 दिसंबर सकाफ़ती ईद जे सिलसिले में ॾोकरी शहर समेत पूरे तालके नंढनि वॾनि शहरनि ॻोठनि जंहिंमें मोहन दड़ो, बगी, काराणी, बलेजी, बुटड़ा, चनामोची, चनामाची, वकड़ो, मांडियूं, बगी समेत ॾोकरी शहर में जशन सकाफ़ती ईद जो ॾींहुं नायत जो जज़्बे सां मल्हायो वियो, जंहिंमें जिसकब अॻवान रुख सिंधी जी अॻवानी में सैद अब्दुल्ला शाह जे दरगाह तां सकाफ़ती रैली निकिती। जॾहिं त मांडियुनि ते रुस्तम सहो जी अॻवानी में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जिते फ़नकार सचल मंगी सिंधी गीतनि ते
रक्स कयो ऐं हज़ारे माण्हुनि खे झुमाए विधो। जॾहिं त सीहड़ स्टेशन ते फिदा जूणनि जो वसीम सरकानी जी अॻवानीअ में सुगर कचहरी मुनक़द कई वई, जिते सुगरनि ॾूर बेत सिंध जी शान में बेत पढ़ी वाह वाह कराए छॾी। ॿिए पासे भिटाई एक्सीलेंस कोचिंग सेंटर ॾोकरी में उस्मान जैसर ऐं स्कूल जे प्रिंसिपल सलमा शेख स्कूल जे सकाफ़ती हवाले सां क्विज़ प्रोग्राम मुनक़द कया, जंहिंमें टेबला पेश कराया विया। जॾहिं त मुजद्दद स्कूल ॾोकरी, मदीनतुल इल्म पब्लिक स्कूल ॾोकरी में पिणु सकाफ़ती रंग निकिरी पिया। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि टेबला पेश कया ऐं सिंधी गीतनि ते रक़्स पिणु ॿारनि कयो। होॾां ॾोकरी में पीपी अॻवान शमीर मीराणी, गुलाम मुस्तफ़ा गाॾी, पीपी कल्चरिंग जे अॻवाननि अली बख्श मेतलो, हिमत जतोई ऐं ॿियनि पिणु सकाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें सकाफ़त जे हवाले सां तक़रीरूं पिणु कयूं वयूं। ॾोकरी शहर ऐं सिंध जे क़दीम बाग़ मोहन दड़ो ते हर तरफ़ सिंधी टोपी अजरक ज़िंदाबाद, सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद जा नारा लॻंदा रहिया। ॿिए पासे सिंध जो क़दीम बाग़ मोहन दड़ो बंदि हुअण सबबि हज़ारे नौजवान ईंदे वापसि थींदा रहिया। रते देरो मां असां सां लाइन ते मौजूद आहे गुलबार शेख। जी गुलबार शेख, सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? सिंधी मीडिया जे तरफ़ां एलान 3 डिसंबर सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सॼी सिंध जियां रतोदर में पिणु सकाफ़ती रंग निकिरी पिया। शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां सकाफ़ती रैलियूं कढी वयूं। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि तरफ़ां गॾियल हिकु सकाफ़ती रैली लियाकत अली सर जी अॻवानीअ में कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी रतोदर प्रेस क्लब पहुती, जिते रैलीअ में शामिल शहरनि क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं। बज़्म अज़ीज़ इल्म व अदब तरफ़ां पिणु मज़ामती शाइर साकी अबड़ो जी अॻवानीअ में रैली कढी वई। हिंदू पंचायत जे मुखी अशोक कुमार जी अॻवानी में पिणु हिकु सकाफ़ती रैली कढी वई। यंग फनकार वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां पिणु अली दोस्त खरोस जी अॻवानीअ में सकाफ़ती रैली कढी वई। सिंध बिरोई इतिहाद तरफ़ां मीर ज़फ़रुल्लाह मेंगल जी अॻवानीअ में पिणु रैली कढी वई। जसकम लाड़काणो नवदेरो खां कारकुननि जी हिकु सकाफ़ती रैली रतोदेरो पहुती, जंहिंजी अॻवानी खुर्शीद केयर, नादर सोलंगी, असलम सुमरो, आफ्ताब मीराणी, कामरान सांगी, अदनान भटिया जन कई। रैली शहीद बशीर खान कुरैशी ऐं ॿियनि क़ौमी शहीदनि जी मज़ारुनि ते पहुची, मज़ारुनि ते चादर चाढ़ी, दुआ घुरी। सकाफ़ती ॾियारे ते शहीदनि खे क़ौमी सलाम पेश कयो वियो। रते देर मुख़्तलिफ़ सरकारी गैर सरकारी स्कूलनि में पिणु सकाफ़ती तक़रीबूं मल्हायूं वयूं, जंहिंमें ॿारनि सिंधी वेस पहिरें सकाफ़ती ॾींहं खे क़ौमी ईद जो ॾींहुं करे मल्हायो। हर तरफ़ सकाफ़ती रंग विखरियल हुया। टोपी अजरकनि सां शहरी सॼो ॾींहुं मुख़्तलिफ़ सकाफ़ती सरगर्मियुनि में मसरूफ़ रहिया। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ रैलियुनि जी अॻवानी कंदड़नि जो चवणु हुयो त ही सकाफ़ती ॾींहुं असां सिंधी माण्हुनि लाइ क़ौमी ईद जो ॾींहुं आहे, उन करे हिन ॾींहं खे हर साल मल्हाइणु घुरिजे, जीअं असां पंहिंजी सकाफ़त खे दुनिया में रोशनास कराए सघूं त असां सिंधी हज़ारे सालनि जी तहज़ीब ऐं सकाफ़त जा। आज़ादकोट मां असां सां लाइन ते मौजूद आहे बाकर नगराणी। जी बाकर नगराणी, सकाफ़ती हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी सागर मुजाहिदुनियो शदाद कोट में ख़बरदार न्यूज़ जे सॾ ते शहर में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां ईद जहिड़ियूं ख़ुशियूं हुयूं। शहर में हर चौकनि चौराहनि ते जेको आहे सिंधी गीतनि ते नौजवान जेके झुमरियूं पाए रहिया हुआ ऐं हिक ॿिए खे गले मिली ऐं मुबारकूं ॾेई रहिया सकाफ़त जे हवाले सां। जॾहिं त शहर अंदरि शहर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि, फैज़लाई स्कूल, ॻोठ घणी बख़्श बिरोई, प्यारो खान मक्सी ऐं ॿियनि स्कूलनि में जेको आहे ॿारनि रैलियूं कढियूं। जॾहिं त मुख़्तलिफ़ स्कूलनि में जेको आहे टेबलो पेश कया विया। जॾहिं त फैज़लाई स्कूल में जेको नंढड़नि मासूम ॿारनि अदड़ियुनि ऐं उस्तादनि पारां जेको झुमरियूं हुयूं हुयूं। जॾहिं त राति देरि सां ॻोठ मोहम्मद असलम सासोली में सासोली बिरादरी तरफ़ां जेको आहे शहरनि ऐं साफ़िन जे मान में जेको आहे उते जेको आहे सकाफ़ती ॾियारो ऐं मच कचहरी रखी वई, जंहिंमें राति देरि ताईं जेको आहे नौजवाननि झुमरियूं पाए ऐं हिक ॿिए खे जेको आहे सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां जेको आहे मुबारकूं ॾेई विया। जॾहिं त शदाद कोट में अॼु मुख्य जेकी तक़रीब हुई जो शदाद कोट जे जुमा ख़ान खाल चौक खां जेको आहे रैली जेकी कढी वई, जेकी शहर जे मुख़्तलिफ़ गुज़रगान खां थींदी कोटू मोटू चौक ते पती। शहर जे मुख़्तलिफ़ गुज़रगान खां जंहिं वक़्तु जेकी रैली जेको आहे अचे पई त उन हंधनि ते जेको आहे शहरनि पारां जेको आहे रैली में शरीक माण्हुनि जे मथां गुलनि जी वर्खा कई पई वञे ऐं हर तरफ़ जेको आहे ॻाढ़ा पीला ऐं सावा झंडा जेके नज़र पिया अचनि ऐं उन्हनि शहरनि जे मथां जेको आहे नौजवाननि ऐं शहरनि दुकानदारनि पारां जेको आहे शहरनि जी
गुलनि सां वरखा कई पई वञे, जॾहिं त कोटू मोटू चौक ते जेको आहे ईद जहिड़ो समाओ, जीअं ईद जे ॾींहुं हर तरफ़ूं जेको आहे ख़ुशियूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि ऐं नौजवान नंढा वॾा ॿुढा हिक ॿिए खे भाकुर पाए जेको आहे ईद जहिड़ियूं मुबारकूं ॾेई रहिया, सकाफ़त जे पंहिंजे तहज़ीब खे बचाइण ऐं तहज़ीब जी जेका उजागर करण लाइ जेके हिक ॿिए खे मुबारकूं ॾेई रहिया। जॾहिं त नौजवाननि पारां जेको आहे अजरक टोपियूं ऐं पटका ॿधी शहर में जेको पिणु गश्त कयो, जॾहिं त मुख़्तलिफ़ चौकनि ते जेको आहे शहरियुनि पारां जेको आहे लाउड स्पीकरनि ते जेको सिंधी गीत लोक गीतनि ते जेके नाज़रीन, ही हूं सिंध जे सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां अहम ख़बरूं। उन सां गॾु इजाज़त ॾींदा सागर मुजाहिद तुनियो खे। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो असांजो पेज ख़बरदार न्यूज़ अलर्ट।